हाणे जेको असां सजदे शुक्र कंदा आहियूं इहो कॾहिं शुरू थियो? हाणे इहो सजदे शुक्र उन वक़्तु शुरू थियो जॾहिं अल्लाह जे रसूल हिजरत कई मके खां मदीने जी तरफ़। जॾहिं अल्लाह जे रसूल हिजरत कई त उन वक़्तु मौला काइनात खे फरमाया या अली तव्हां मुंहिंजे बिस्तर ते सुम्ही रहो। तारीख़ जा लफ़्ज़ है मौला काइनात फरमाया या रसूल तव्हांजी जान बची वेंदी। हा या अली तव्हां मुंहिंजे बिस्तर ते सुम्हो त मुंहिंजी जान बची वेंदी। मौला अली अलैहिस्सलाम तो कम कया। तारीख़ जा लफ़्ज़ है हिक त मौला अली अलैहिस्सलाम मुस्कुराइनि था खिलनि था ऐं मौला को फरमान आहे फ़ज़यतु नफ़्सी मूं पंहिंजे पाण खे क़ुर्बान कयो रसूल। ऐं पंहिंजे पाण खे क़ुर्बान करे चुको हुयुसि रसूल तां मूं पंहिंजे पाण खे क़ुर्बान कयो। ॿियो कमु मौला काइनात इस्लाम जी तारीख़ में सभ खां पहिरियां सजदे शुक्र मौला काइनात उन वक़्तु कयो या रसूल अल्लाह अगरि मुंहिंजे सुम्हण सां तव्हांजी जान बचे थी अगरि मुंहिंजी जान अली जी वञे त भले वञे। इन ते मौला काइनात सभ खां पहिरियां सजदे शुक्र मौला काइनात मौला काइनात जेको सजदे शुक्र पे सभ खां पहिरियां मौला काइनात सजदे शुक्र त अल्लाह जो रसूल फरमायो जंहिं बि जेको नेक कम शुरू कयो उनखे ॾिसी करे क़यामत ताईं जेके कंदा रहंदा हर हिक जे हिसे जेतिरो सवाब उनखे मिलंदो जंहिं शुरूआत कई। ऐं अल्लाह जो रसूल फरमायो कंहिं अगरि अहिड़ो कमु शुरू कयो जेको जाइज़ न हुजे केतिरा ई कम इस्लाम में जाइज़ कोन्हे। इस्लाम त ताड़ी तोड़ण जाइज़ कोन्हे। ॿिया केतिरा ई कम दर खड़के तो हमारा घर वेठो आहे कुट खे जेको चयो कोन्हे। हाणे हिकु त कूड़ ॻाल्हाए वरी उनजे पुट पीउ खां कूड़ ॻाल्हाइणु सिखियो। हाणे पुट कूड़ ॻाल्हाईंदो हाणे पीउ खे पंहिंजो गुनाह थींदो मगर पुट जेको कूड़ ॻाल्हाइणु पीउ खां सिखियो इन पुट जे कूड़ ॻाल्हाइण जो गुनाह पीउ खे थींदो वरी इन पुट जी जेका औलाद हूंदी वरी उहा सिखंदी। ओ क़यामत ताईं जेका औलाद ईंदी जंहिं उनजे करे कूड़ ॻाल्हाइण जे करे कूड़ सिखियो सभिनी जे हिसे जेतिरो गुनाह उनखे थींदो जंहिं शुरूआत कई। अल्लाह जो रसूल फरमायो जंहिं बि को गुनाह जो कमु कयो उनखे ॾिसी करे जंहिं बि कयो त उन्हनि जे हिसे जेतिरो गुनाह शुरूआत करण वारे खे मिलंदो। हाणे हिकिड़ो जुमिलो चवां असां वटि जिते किथे ॿाहिरि में जिते किथे भले जेके असांजा आबा अजदाद दादा परदादा या इन खां पोइ किथे भले ज़ाहिरन लिखण पढ़ण उनखे न ईंदो हुजे। थी सघे थो को लिखियल पढ़ियल हुजे थी सघे थो को केतिरो वधीक पढ़ियल हुजे मगर हक़ ऐं नाहक़ जी अगरि सुञाणप न हुजे सो जाहिल मुतलक़ आहे। अगरि हक़ ऐं नाहक़ जी सुञाणप अथसि उहो मार्फत वारो। हाणे जेके बुज़ुर्गान हिन दुनिया मां हलिया विया आहिनि थी सघे थो उन मां के अहिड़ा हुजनि जेके पढ़ियल लिखियल न हुजनि मगर उहे अहल बैत अलैहिस्सलाम जे ज़िक्र जे लाइ अणपढ़ियल हुजे बि के इमाम बारगाह जो बुनियाद रखी विया किथे अहल बैत जी मोहब्बत जो बुनियाद रखी विया किथे मस्जिद जो बुनियाद रखी विया किथे इमाम जे अहल बैत जे नाले ते नियाज़ करण जो बुनियाद रखी विया। शुरूआत उन्हनि कई त हाणे जिन उन्हनि खे ॾिसी उनखे जारी सारी रखियो उन्हनि मां सिखियो। हाणे उहे बुज़ुर्गान भले समय साल पहिरियां हिन दुनिया मां हलिया विया हाणे क़यामत ताईं उन्हनि जे बुनियाद रखियल खे ॾिसी करे जेके बि कनि था इन्हनि सभिनी जे सवाबनि में उहे ई जेके समय साल पहिरियां वेलो शरीक अहल बैत अलैहिस्सलाम जी मोहब्बत वॾी अज़मत आहे ऐं हिन मोहब्बत खां सवाइ छुटकारो कोन्हे। असांजे अचे इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम खां मुख़्तलिफ़ तरीक़े मामूल जो सवाल कयो तव्हां चओ था त तव्हांजो ॾाॾो अली जन्नत दोज़ख विड़हाईंदो इहो कीअं आहे? इमाम अलैहिस्सलाम ॿुधाइनि था तूं पढ़ियो लिखियो आहे ऐं तूं जेको सुवाल करे तव्हां खे ॿुधायां थो अल्लाह जे रसूल जी हदीस आहे हुब्बु अली ईमान व बुग़्ज़ुहु कुफ़्र। अली जी मोहब्बत ईमान है ऐं अली जो बुग़्ज़ इनकार है।
अहले बैत अलैहिस्सलाम जी वाक़या अगर मोहब्बत है तो वाक़या को याद सीरा का वाला मौला कायनात मस्जिद कुफा में बैठा एक शख्स है चोरी की तो चोरी की तो मौला कायनात फरमाए तो चोरी की थी मौला कायनात फरमाए तो बाटे जब आप चलो अगर तो आ गई तो सीधा तो कटो मौला पूछता तो क्यों कौन है ना क्या मजबूर कौन के ना जेके तो चोर या तो कटन शर्त सब पूछता तो ना मौला कायनात फरमाए तो टे तो वापस चढ़ सांब तो हां कई तो जब कटो जो तो मौला कायनात पूछना चाहते हो मौला कायनात फरमाए तो आखिरी दफो तो पूछा तो अगर तो चोरी कया तो हद कटो हमसो जो फैसले करण वालो तो डाउट शक की बुनियाद ते उनके फायदो देण चाहे तो असा बदो बनायो ना असा गुनाह बनायो ऐ चाहिदा है तो सदा न मिले तो कयो मगर सदा न मिले ये अजीब मोमिना जे तो कहे तो सदा मिलण खपे मौला कहना धर्म त आखिर तो पूछाई तो अगर तो जो हाल में तो कटो मौला कहना आखिर तो पूछंदा चोरी की तो आखिर तो मौला कहना धर्म अल्लाह जे दीन रसूल की शरीयत अल्लाह के कानून में हम कटो मौला कहना कटन सब इकट्ठे रत बेद में खड़ी वने तो ऐ मौला वाली की शान में कसो पड़ो वने तो मुझो तो रसूल जे जाम सिंह कटो मुझो तक जे इमाम कटो मोटो कयो मुझो तो कट जण कपया मौला वाली हक जो फैसलो कयो मौला वाली हिते हक जो फैसलो करे कयामत जे अजाब हम के बचाए छयो मौला इस्लाम वापस पटी दा मौला पूछन बाचवे तो मौला तो हक जो फैसलो कयो मौला कायनात कटे लत जिता कटे लात रखन दा मौला कायनात तुझी चमन दा कटे लत वरी गंद जियो उन मजमे में को मुनाफिक बैठो तो मुनाफिक ने तो यानी चोरी कई ता हथ कटियो सही कयो हाने जो तो वरी ता कटे छयो मौला कायनात जुमलो फरमांदा इन जो हथ कट जण जेको लो कयो उनकी सजा होयस हिन जो हथ कट जण जेको लो कयो इनकी सजा होयस ऐं हिन जो हथ कंड जण असा आल बे सा जेका मोहब्बत तो उनकी जज़ा वाक़या नगर इंसान पंहिंजे पाण खे अहल बैत जे हवाले करे छॾे अजब एतिरो मिले थो जो असां तमाम सोचे नथा सघूं अॼु 5 ज़िलहज जी रात आहे अल्लाह जे रसूल जो प्यारो साहबी बड़ी अज़मत वारो साहबी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी जी शहादत हज़रत अबू ज़र ग़फ़ारी जी ॾाढी दर्दनाक शहादत रफ़्ज़ा जो बयाबान है अकेलो है अकेली नंढड़ी धी गॾु धी के वसियत कयो तो नंढड़ी मासूम न्याणी अकेली न्याणी गॾु अल्लाह के रसूल जो सहाबी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी पंहिंजी धी के वसियत करे तो मुझे धी मुझे फौत थियण खां पोइ काफ़िलो हुई तो उन काफ़िले खे ॿुधाए ॾिए त अल्लाह जे रसूल जो सहाबी है वो फौत थी वियो आहे मासूम न्याणी ॾिसे थी काफ़िले खे काफ़िले वारनि खे वञी ॿुधाए थी काफ़िले वारा अचनि था गुस्ल जो इतमाम कनि था कफ़न जो इतमाम कनि था हज़ारो काश इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी अहल बैत जे घराणे जी न्याणी उन बीबी मासूमा ते रहम कयो वञे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी जॾहिं क़ैद खाने में आहे ख़्वाब ॾिसे थी ख़्वाब ॾिसी बेदार थिए थी क़ैद खाने में कोहराम है क़ैद खानो उहो आहे जे क़ैद खाने जे भितनि में इलाही डाल आहिनि इहो बि चयो वञे थो बीबी ज़ैनब सलाम अलैहा छा कंदी उन्हनि भितनि खां ॿारनि खे परे करे विहारे थी मथां का भित ॿार जे मथां किरी न पवे एतिरो ख़तरनाक क़ैद खानो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी ख़्वाब मां बेदार थिए थी मासूम हज़ारो कतार रोए थी बीबी चवे थी त हींअर मुंहिंजो बाबा हुयो यज़ीद बि ख़राब थी वई आहे बीबियुनि जे कोहराम जे करे यज़ीद मलम चवे थो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर
बीवी के ॾिनो वञे जनाब सकीना के जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सिर मुबारक मिले तो बीबी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिर मुबारक के बोसा ॾे थी जनाब सकीना दाहों करे थी बाबा हुसैन तव्हांजे गले ते ही ज़ुल्म कंहिं कयो बाबा मूं सकीना के तव्हां कंहिंजे आसरे ते छॾे वियो सकीना सारो कतार कैद खाने में रोए थी सारो कतार रोईंदे रोईंदे सकीना जो रोइण हिकु दफ़ो ख़ामोश थी वञे थो जनाब ज़ैनब जनाब सकीना जी नब्ज़ ते हथ लॻाए ॾिसे थी सकीना जो रूह परवाज़ थी वियो आहे जॾहिं जनाब सकीना खे गुस्साला गुस्ल ॾे थी बीबी ज़ैनब फरमाए थी ए गुस्साला हे हुसैन जी न्याणी जे जिस्म ते जेके ज़ख़्म ॾिसी थी उहे ताज़ियां न आहिनि जेके लॻाया विया इन सकीना जे पेरनि में जेके ज़ख़्म ॾिसी थी ही मासूमा कंडनि ते पेरें पंध हली आहे इन करे सकीना जा पेर ज़ख़्मी आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन वख़ैर मुल्लज़ीना यक़ूलून यनक़लिबून अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला اللهم صل على اللهم بارك محمد وانت المحبوب اللهم بارك عليه وانت المحبوب اللهم بارك اللهم بارك يا سيدي اللهم بارك اللهم بارك يا الله परेशान हाल मामले परेशान तरक्की तौसील उम्मत मुस्लिमा के इत्तेहाद इत्तिफाक वली बरहक वक्त दे इमाम मौला हदी अलैहिस्सलाम के हुजूर में ताज़ीम जे इमाम महदी अलैहिस्सलाम की दुनिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम माफ करो असां सभिनी खे तौफ़ीक़ इनायत फरमा इमाम महदी अलैहिस्सलाम जे मददगार में खिदमत गुज़ार में शुमार माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह आखिर में तवस्सुल फातिहा के तवस्सुल तौहीद बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह और ये Ya Allah, musalman ke बाद कुरान के मुस्लिम साथ किया दुनिया में कुरान के बाद मुस्लिम इस्लाम के पेशवा आदर सेवा और शायद Oh